नाज़रीन असीं हिन वक्त मौजूद आहियूं वाटर सप्लाई ठुल में, जिथे बरसात मुतासिर राइश पधर थिया आहिनि। संदन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। लख लख महिरबानी। असां ग़रीबनि जा अजड़ा हलिया विया, असां पधरे पट ते वेठा आहियूं। अव्हांखे यकीन आहे बिल्कुलु तव्हां असांजी जांच करे सघो था। घरड़ा किरी पिया, मालड़ो मरी वियो आहे, राख माण्हू आयो, राकी वाकी जेको हुयो सभु कुझु फसल लुड़ी वियो। हिन वक़्तु असां ॾाढा ॾुखिया आहियूं। ख़ुदा न करणु महिरबानी की ग़रीब जो कंहिंजो सिर वञे बहितर न आहे। इंसान बुखार आहे, कमकार बंदि रोज़गार वारा माण्हू आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं, मज़ूरी करे बचड़ा पालींदा आहियूं। ॾाढो ॾुखियो हाल आहे। महिरबानी यार करे मदद कयो। असां ग़रीबनि जी मदद करण लाइ कोई बि तयारु न आहे। जो जेको भई फंड अचे थो, जेकॾहिं इहो राशन न साईं न ख़ुशामद मिले थो, जेके पैसा आहिनि 5000 ख़ुशामद हलनि था, माना ग़रीबनि जी मदद करण लाइ कोई तयारु न आहे। ख़ुदा कुछ न बचो आहे जी, भित किरी आहे जा किरे का हितों जायूं असां साईं भित किरी ना बा ना यार अब दिल जो मरीज़ आहे, मां पाण दिल जी मरीज़ आहे। मूंखे खटी कमाए वारो कोई बि कोन्हे। मुंहिंजो हर शइ लुड़ी वियो। सॼो घर ट्रिमे थो भाई। किथे घर तव्हांजो? असांजो हिते घर। छा नुक़सान थियो तव्हांजो? असांजो घर किरियो पियो आहे। इहो गोॾे जॾो घर में पाणी आयो आहे। कहिड़ी बीमारी अथव? मूंखे दिलि जी बीमारी, दिलि जे वालनि में कचिरो आहे, छड़ो इहा धका हणे थी। असांजा घर किरी पिया आहिनि, न का खट बची आहे, न को असांजो ठां बचो आहे। मानी ॾियण वारो अलाह आहे। हिन वक़्तु असां मजबूर थी वाटर सप्लाई में वेठा आहियूं। कंहिं अञा ख़ुशी खां न वेठा आहियूं, मजबूरी खां वेठा आहियूं। असांखे कुझु बि न मिलियो आहे। असांखे का शइ न को खीमो मिलियो आहे, न को असांखे का फंड मिलियो आहे। अॼु असांजा बचड़ा हिते जलियूं वेठा आहियूं पधर ते। अब मां जो घर सॼो किरी पियो, वीडियो भरियो। हली ॾिसो असांजो नुक़सानु जाम। महिरबानी तव्हांजी, तव्हांखे अलाह ॾींदो। असां ग़रीबनि जी मदद कंदव। पंहिंजे हथां असांखे हूअं न ॾियो, कार ते ॾियो। हूँ असांखे असांखे मुंहिंजा रुपयो ई न मिलिया। मुंहिंजा अॻे बंदि कया, उहे बि न मिलिया आहिनि। मां सफ़ा रनज़ाल ग़रीब आहियां। मुंहिंजा न कमाइण वारो रोज़गार बंदि आहे। नंढड़ा बच्चा असां काॾो वञूं। उहो ॾिसे थो पंहिंजी पिनी मंगी, हुतां चांहि वठूं था, हुतां खंडु वठी दुकाननि वारनि खां चांहि करे बचनि खे ॾियूं था। असां मजबूर था। असांजी मदद कंदव, तव्हांजी रब मदद कंदो। ख़ुदा वास्ते कयल अलाह जी आहे, तव्हांजो कसूर न आहे। पर असां हिन टाइम में पंहिंजे हथां पंहिंजे कार्ड ते तव्हांजे भरियो, तव्हांजी महिरबानी। पोख बि कोन्हे, पोख वई समुझे बसि। एॾो पाणी बीठो आहे, एॾो पाणी बीठो आहे। समुरनि को पुछा कर सभु जैन जे पंहिंजे बि वई। बसि मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे, बसि ॾिठा छतियूं ग़रीब वॾा नुक़सान थिया। नंढड़ा ॿार मरी विया, उन्हनि खे ॾेखारण खां पैसो कान्हे। असां मरी वियासीं, सफ़ा का शइ कान्हे। को इमदाद कयो असां खां, को भलाई कयो, बाक़ी असां को हाल कोन्हे। न को भाउ आहे, न अहिड़ो को सौट आहे, सम्झी। जायूं असांजूं वयूं सभु बर्बादु थी। ॾिसो हली तव्हां हिते पाणी बीठो आहे माण्हू खां मथे, का शइ न रहियो साईं। असां का शइ न आहे साईं। चांवर पक पकाए ॾिनियूं था वञनि, इहे पाव जी थेलड़ी, वधीक ॿियो कुझु बि न आहे साईं। अचनि त तव्हांजी महिरबानी, लख लख थोरो तव्हां असां वटि पंधु करे आया। इहा तव्हांजी महिरबानी आहे। असांखे अञा बि वॾो मुंशी आहे थाणे वारो लिखी वियो, हिन जो त असां वटि सभु इहे क़ैदी आहिनि। असां सभु खीमनि वारा आहियूं। क़ैदी जो माल उन्हनि खे मिले थो, असांखे टको बि न मिलियो आहे। अचनि था पाव ॾियनि था चांवरनि जो, न सही न उहे बि न मिलिया आहिनि असांखे। उहे बि असां कुझु बि न आहे। असांजा बचा बुख ते असांजा आसिरे वेठा आहियूं, चुप कयूं। अलाह असांखे रब ॾींदो, पंहिंजो पोरियो करे खाईंदासीं। हिन वक़्तु असां सां मदद कनि, असां सां हमराह कनि। नुक़सानु असांजे अन्न लुड़ी वियो, माल मरी वियो, असांजो घर गिया। तव्हां सरवर कयो, असांजी फसल ॾिसो असांजो हली। तव्हां साईं जी साईं हक़बाऊ कॉलोनी आहे। ऐं मां वेठो पाण नायब लांडी थियां। तव्हां मुंहिंजो घर सर्वे कयो हली। भिनल खान बुढ़े जो ॻोठ वटि मां वेठल आहियां, उते मुंहिंजो फसल लुड़ी वियो आहे। तव्हां सर्वे कयो, तव्हां ॾिसो त मुंहिंजो ज़्यान घणो थियो आहे। पर सॼे आवाम जो थियो आहे, ईअं न मुंहिंजो थियो आहे। पर मदद तव्हांखे ज़रूरु करणी आहे। आवाम खे मदद ॾियो, मदद कयो, महिरबानी। कुझु बि न सही न, का शइ बि न। इहो चांवर जी थेली चवां थो ॾियनि था, उहे बि 8 ॾींहं ॾियनि था। कुतिया खे उछलनि था साईं। उहो खट ते वेठा आहियूं, कुतिया खे उछलनि था, भाई खणो। जी नाज़रीन, मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणो हुयो, जेको बि फंड वग़ैरह आयो, खेमा वग़ैरह आया, असांखे न आहिनि मिलिया। इहे कंहिंखे मिलिया न।